ख़बर अवांखे ॾियूं त नौशीन काज़मी जो लाश मिलण वारो वाक़ियो गर्ल्स हॉस्टल जी प्रोवोस्ट खे हटायो वियो आहे। नोटिफिकेशन भी जारी कयो वियो। डॉक्टर लुबना अदनान कुरैशी खे हटाए संदसि जाइ ते फरीदा राजा खे हॉस्टल प्रोवोस्ट मुक़ररु कयो वियो आहे। तफ़सीलनि सां मालूम कयो त लाड़काणे मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर मंसूर अबड़ो खां। मंसूर, आगाह कजो, हाणे प्रोवोस्ट खे हटायो वियो आहे। डॉक्टर नौशीन जो जो पुरस्कार मौत है उन हवाले से जो शागिर्द थोड़े सिविल सोसाइटी है वो सरापा एहजाज हुआ। शागिर्दन तरफा भी यो मुतालबो किया वो जी लुबना है अदनान उन तरफा जो है यूनिवर्सिटी के अंदर जो है माहौल खराब कई वेठी है। जैसा बाद हींअर जो है यूनिवर्सिटी इंतजाम तरफा एक लेटर जारी किया जै प्रोवेस्ट जी है हॉस्टल डॉक्टर लुबना अदनान कुरैशी उनके चार्ज छॾण जे लाइ चयो वियो आहे। उन जी जगह ते जो है फरीदा राजा के गर्ल्स हॉस्टल जो है प्रोवेस्ट ते मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं त शागिर्दनि जी इहा डिमांड हुई प्रोवेस्ट है लुबना अदनान उन जो मुसलसिल शागिर्दनि के हिरासा कयो जंहिंखां बाद यूनिवर्सिटी इंतजामिया जो है हींअर उनखे हटाए छॾियो आहे। जी मंसूर, केतिरे अरसे खां डॉक्टर लुबना इन हॉस्टल जी प्रोवोस्ट हुई? जेके यूनिवर्सिटी ज़रिए जो चवणु आहे जॾहिं खां वीसी अनिल अता रहमान आई त उन पंहिंजी टीम जेकी आहे मुकमल तौर ते तब्दील कई ऐं तक़रीबन इनखे 2 साल जेके थी चुका आहिनि ऐं इहा जेकी गर्ल्स हॉस्टल में उते मुक़ररु हुई। जी ठीकु आहे मंसूर, इन बाबति अव्हां खां वधीक अपडेट्स